ओ शहर में भूलवा है ओ मुझो प्यारो पीरीरा बेल जो गुलवा राबेल जे गुल जेड़ो यारवा गुलाब जे गुल जेड़ो यारवा सेब तो है सोनो मुझो प्यारवा ओ छो जानिए जी छो पीरिए जी गिला कयामत लख बेरा बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया राबेल जे गुल जेड़ो यारवा गुलाब जे गुल जेड़ो यारवा सेब तो है सोनो मुझो प्यारवा ओ छो जानिए जी छो पीरिए जी गिला कयामत लख बेरा बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया चंद्र सितारन जहिड़ी जोड़िया पंहिंजी हर पासे आ शोर गो हवा पंहिंजी ओ चंद्र सितारन जहिड़ी जोड़िया पंहिंजी हर पासे आ शोर गो हवा पंहिंजी लखन में एक सरदारवा सेब तो है सोनो मुझो प्यारवा ओ छो जानिए जी छो पीरिए जी गिला कयामत लख बेरा बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया गायो हो जमालो ओ हो जमालो गायो गायो हो जमालो ओ हो जमालो ओ जाते रखे थो पैर उते सुरहाणू थे जेका नगर दिल पर जीव थे मुँह काड़ू थे ओ जाते रखे थो पैर उते सुरहाणू थे एक नजर दिल पर जीते कान होचे सुहा मुझो सिंगारा सेब तो है सोनो मुझो प्यारवा ओ छो जानिए जी छो पीरिए जी गिला कयामत लख बेरा बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया ओ तू तब पको हाँ तुझी दिल भी पकी जुदाई वारी री तरक
रखिया छा थो अलाए यार तू चाही परे अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मोह जा साईं याद याद अञा मूंखे याद 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 अञा मूंखे याद विछड़ी वियो आहे विसरियो नाही परे अखियुनि खां थी वियो आहीं पोइ बि मूंखे मोह जा साईं याद याद अञा मूंखे याद 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 बिल्कुलु याद आहे। अस्सलामु अलैकुम, खुश आमदीद भलीकार अवां सभिनी खे सिंध जे सुरनि साज़नि ऐं रागनि जी दुनिया में। ही आहे अवां जो पंहिंजो प्रोग्राम सिंध म्यूज़िक। इते ॿुधंदव अवां सिंध जे मशहूरु फ़नकारनि जा नगमा, रंगनि में लहराईंदड़ धुनूं ऐं दिलि खे छुईंदड़ आवाज़। सो मां आहियां तव्हांजी पंहिंजी होस्ट कोमल नाज़ ऐं मूंसां गॾु आहिनि तव्हांजो पंहिंजो मेज़बान सिंगर भी चई था सघो होस्ट भी चई था सघो शिराज अली मिराली। त नाज़रीन अवां सभिनि खे सिंध म्यूज़िक में हर वीक वांगुरु हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था दिलनि सां विशिस सां ऐं दुआ था कयूं अलाह साईं तव्हांखे हमेशह ईअं शादो आबाद रखे ख़ुशि जो आबाद जो। त नाज़रीन हर वीक वांगुरु तव्हांखे ख़बर आहे असां कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे वधीक एंटरटेन करे सघूं ऐं अॼु बि जेके सिंगर असां वटि मौजूदु ईंदा सफ़र में थोरो टाइम लॻी वेंदो आहे कॾहिं कॾहिं मां तव्हां सां पहिरियां बि अर्ज़ु कयो आहे त टाइम इशूज़ थी वेंदा आहिनि पर जेके सिंगर आहिनि वॾी पर्सनैलिटी आहिनि माशाल्लाह काफ़ी नामवार सिंगर आहिनि ऐं जल्द ई असां उन्हनि तव्हां सां इंट्रोड्यूस कराईंदासीं। त सभ खां पहिरियां तव्हां इहो ॿुधायो त कोमल मुंहिंजो नओं सॉन्ग रिलीज़ थियो आहे तव्हांखे कीअं लॻो? तमामु सुठो लॻो, मुंहिंजो बि न्यू अच्छा तव्हांजो बि सॉन्ग रिलीज़ थियो आहे। त नाज़रीन सभ खां पहिरियां इहो चवां त सिंध टीवी वॾो हिकिड़ो कमु करे रही आहे बाक़ाइदा ऐं असां जहिड़े न्यू कमर्स खे असां जहिड़े नाचीसनि खे मौक़ो ॾिनऊं असांजा सॉन्ग्स मतिलबु रिलीज़ थिया आहिनि सिंध टीवी सां ऐं माशाल्लाह काफ़ी पसंदि कयो आहे अवां सभिनी इहो सभिनी जो तव्हांजो प्यारु आहे मोहबतूं आहिनि ऐं इनशाला मज़ीद ईंदड़ बि कुझु प्रोजेक्ट आहिनि जेके जल्द ई तव्हांजी नज़र पेश कंदासीं। बिल्कुलु। त जी तव्हां ॿुधायो पंहिंजे सॉन्ग जे बारे में छा रिमार्क्स आया छा रिव्यूज़ आया तव्हां? सॉन्ग ॾाढो सुठो असैट सॉन्ग आहे मुंहिंजो। जी सो सभिनि मूंखे जेको आहे चयो त एक्सप्रेशन जेके आहिनि उहे तो सुठा ॾिना आहिनि जी रियल जेके आहिनि उहे लॻनि पिया मां चयमि बसि असां तव्हां ई ॾुखायल। अच्छा असां त कोशिशि कईसीं असां कोशिशि करे सघूं था असां पंहिंजे सीनियर खां पुछूं था असां पंहिंजे लेजेंड खां पुछूं था शोबी भाई कैसे हैं आप? अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम शिराज। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। कोमल जी जी और सबको अस्सलाम वालेकुम सलाम सिंध। सबसे पहले सिंध धरती को सलाम। जी सिंध टीवी को बहुत बहुत मुबारक क्योंकि ये प्रोग्राम हमारा बहुत अच्छा हो रहा है और जो हमारे प्रोजेक्ट्स हैं वो माशाल्लाह माशाल्लाह सक्सेस कर रहे हैं। जी अभी गुज़िश्ता पूरे सीज़न में साद भाई सादल भी बहुत बड़ा नाम है जी हाँ हमारे सिंध म्यूज़िक का और सिंध की लिए जो प्रोडक्शन वो करते हैं जी हाँ। जैसा कोई नहीं है मैं समझता हूँ। तो जो पहले भी प्रोजेक्ट थे वो भी बहुत अच्छे थे शिराज और जो अब आप लोगों के लिए उन्होंने किए हैं गाने मैं तो थ्रू आउट देख रहा होता हूँ शुरू से लेकर एंड तक पूरा यकीन माने उसमें आप लोगों ने गाया भी बहुत अच्छा है। थैंक यू। और जो उसमें साद भाई की म्यूज़िक की वो हैं फीलिंग्स हैं जी वो नो डाउट काबिल तारीफ़ हैं। सर ओवरऑल जो हमारे टीम मैनेजमेंट जो काम किया है हैदर भाई ने साद भाई का म्यूजिक और कंपोजिशन उसके हवाले से और जो मैंने कोशिश की है मतलब ये है कि जब तक साद भाई अगर ना होते तो शायद इतना अच्छा गाना नहीं हो पाता लेकिन पूरा क्रेडिट मैं दूंगा अपने साद भाई को। आपका जो मैंने वो गाना सुना था ना जी जी तो मुझे फील हुआ मैंने कहा साद भाई मुझे आपको देना चाहिए था ये लेकिन जब आपने उसको जब आपको वोकल्स हुआ आपने उसको गाया जी तो मैंने कहा नहीं कि ये यहीं डिजर्व करता अरे 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 बहुत बहुत शुक्रिया शोभी भाई ये आपकी नज़र है और आप भी खुश रहें आबाद रहें आपके साथ भी इंशाल्लाह कुछ प्रोजेक्ट करेंगे हम मिलकर वैसे तो करते हैं हम लोग लाइवली बट रिकॉर्डेड भी करेंगे ज़रूर करेंगे। त कोमल नाज़रीन के ईअं चवंदासीं त नाज़रीन तव्हां केॾां न वञो अॼु जो शो इलाही इंट्रस्टिंग थियण वारो आहे ऐं नवां नवां गीत बि ॿुधाईंदासीं तव्हांखे नयूं नयूं चिटचेट बि थींदियूं ऐं कुझु सरप्राइज़ बि आहिनि उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं अचूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ। ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन अवां सभिनि खे हिकु ॿीहर भलीकार चऊं पिया सिंध म्यूज़िक में जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हमेशह हर वीक असां कोशिशि कंदा आहियूं तव्हांखे मज़ीद भरपूर एंटरटेन करे सघूं ऐं मां हमेशह खां इहो अर्ज़ु कंदो आहियां
त सिंध टीवी ऐं सिंध म्यूज़िक जो इहो मोटिव आहे त असां जेके न्यू कमर्स आहिनि उन्हनि खे बि मौक़ो ॾियूं, जेके असांजा लेजेंड सिंगर आहिनि उहे बि असां वटि ईंदा आहिनि ऐं उन्हनि जा थोराइता आहियूं। ऐं अॼु जेके असां वटि सिंगर आहिनि माशाल्लाह, मां त बचपन खां उन्हनि जो इलाही वॾो फैन आहियां, इलाही वॾो फॉलोवर बि आहियां उन्हनि जो, ऐं मूंखे हमेशह उन्हनि खां प्यार ई मिलियो आहे नंढे भाउ वांगुरु। ऐं कोमल, तव्हां छा चवणु चाहींदव अॼु जे गेस्ट जे बारे में, जेके स्पेशल गेस्ट अॼु आहिनि असां वटि? जी जी बिल्कुलु, मां इहो ई चवणु चाहींदसि त काफ़ी सारा सॉन्ग्स उन्हनि जा जेके आहिनि उहे वायरल बि जी थिया हा, आहिनि जी हा। ऐं मां त इहो ई चवंदसि त कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि, जेतिरी बिल्कुलु। तारीफ़ कयूं घटि आहे। जी। ऐं ॻाल्हि कजे उन्हनि जे नाले जी, मां उन्हनि जो नालो मूंखे एॾो प्यारो आहे, जीअं हू मूंखे प्यारा आहिनि एज़ अ शख़्सियत, पर उन्हनि जो नालो बि एॾो प्यारो आहे जीअं नंढे ॿार जी जीअं असां जीअं प्यारु कंदा आहियूं। त नाज़रीन, मां घणी देरि न कराईंदुसि, अॼु तव्हांखे इंट्रोड्यूस करायूं था असांजे लेजेंडरी सिंगर, मुंहिंजे मोस्ट फेवरेट सां बालक सिंधी साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, मौला अली मदद छाला। सर कीअं आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जे सभ खां पहिरियां तव्हांजे नंढे भाउ जे शो में तव्हांखे भलीकार चऊं पिया। वॾियूं महिरबानियूं, तव्हां दिलि सां यादि कयो। महिरबानियूं। ऐं सफ़र जे लाइ माफ़ी अगरि तव्हांखे तकलीफ़ हुजे का बि। बिल्कुलु तकलीफ़ करे अचणो पवंदो न। जी नंढे भाउ जो हुकुम थिए न अचे माण्हू। महिरबानी, कुर्ब। एॾो क़ीमती टाइम कढी आया हो, सो थैंक यू सो मच। वेलकम, अल्लाह ख़ुश कंदो। सर, वॾी महिरबानियूं तव्हां जूं। ऐं माशाल्लाह, सभ खां पहिरियां इहो ॿुधायो, ख़ुशि आहियो, तबियत मिज़ाज कीअं आहिनि? अल्हम्दुलिल्लाह। असांजे शहर दादू जी मौसम कीअं पई हले? बसि बरसाती मौसम हो न जी। कल्ह काड़ी जोड़ बरसात हले पई। जी तव्हांजी वीडियोस ॾिसंदा आहियूं, काफ़ी इंजॉय कंदा आहियूं, तव्हां बि इंजॉय कयो पिया बारिश खे माशाल्लाह। बिल्कुलु। जी कोमल, बालक साहब मौजूदु आहिनि, मां त ॾाढो ख़ुशि आहियां, तव्हांजी छा फीलिंग्स आहिनि? मां बि इलाही ख़ुशि आहियां ऐं जेको आहे नाचीज़ असां मतिलबु आहियूं जंहिंजे प्रोग्राम में आया आहिनि, एतिरा पंहिंजा कुर्ब भरिया पेर खणी, सो वरी महिरबानी तव्हांजी सर, तव्हां आया हो। अच्छा, सभ खां पहिरियां त इहो ॿुधायो त ज़िंदगी कीअं पई गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह, ज़िंदगी नालो आहे लाहन चाहण जो। इंसान जी ज़िंदगी में ख़ुशियूं ग़म हर शइ हले थी, पर कामयाबु इंसान उहो आहे जेको खोड़ सारे ग़मनि जे हूंदे बि पंहिंजो हौसलो बुलंद रखे। वाह। सो ज़िंदगी में असां इहो सिखियो आहे अल्हम्दुलिल्लाह। ज़िंदगी में ॾाढा लाह चढ़ आया आहिनि, ॾाढियूं तकलीफ़ूं बि आयूं आहिनि, जी पर सभिनि खे फेस कयो अल्हम्दुलिल्लाह। ऐं माल जा करोड़ एहसान आहिनि, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, फर्स्ट क्लास में ज़िंदगी गुज़रे। सर बिल्कुलु तमामु प्यारी ॻाल्हि तव्हां कई, ऐं वाकई गिव एंड टेक ऐं अप्स एंड डाउन्स आहे ज़िंदगी, आहे उतार चढ़ाव, ऐं असां दुआ था कयूं छो जो असांखे ॾाढा प्यारा आहियो तव्हां। असां ईअं था चऊं त पंजतन पाक जे सदके में हुजो, उन्हनि जे छांव में हुजो, ऐं हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जीअं तव्हां आयो, जीअं तव्हां सां मिली करे असांखे मज़ो अची वेंदो आहे, एनर्जी अची वेंदी आहे, ईअं ई हमेशह हुजो। त सर, घणी देरि नथा करायूं छो जो व्यूवर्स बि तव्हांखे ओतिरो ई प्यार कंदा आहिनि, सिंध वासी सभु तव्हांखे ॾाढो प्यार कंदा आहिनि, बल्कि जेके यंग आहिनि, जेके नौजवान छोकिरा आहिनि, जेके पाण सिंपा में गॾु हुयासीं, सभई तव्हांजा फैन हुया। बिल्कुलु। त मां चवां थो सभ खां पहिरियां असांखे कहिड़ी शइ ॿुधायो था तव्हां? मां मदोश भुट्टो साहब जंहिंजो कसीदो आहे, जी त तमामु मौला अली शान में कसीदे सां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कजे। जी हा, बेड़ा ई पार थी वेंदा। बिस्मिल्लाह सर, बिस्मिल्लाह। इंशाअल्लाह। अल्लाह जड़ी सरकार नहीं, हाँ अल्लाह जड़ी सरकार नहीं, ते मुहम्मद जड़ी दरबार नहीं। ओ अली जड़ा लजपाल नहीं, वो ते हुसैन जड़ा मुख्तियार नहीं। अली जड़ा लजपाल नहीं, ते हुसैन जड़ा मुख्तियार नहीं। जिंदा पंजतन नाल प्यार नहीं, हो उहदे कलमे ते एतबार नहीं।
ओ अली अली कंदो कर गली गली कंदो कर अली अली कंदो कर गली गली कंदो कर ओ अली अली कंदो कर गली गली कंदो कर अली अली कंदो कर गली गली कंदो कर मुखिया सुलखा हुकुमवा मुंहिंजी माउ जो मुखिया सुलखा हुकुमवा मुंहिंजी माउ जो ओ अली अली कंदो कर गली गली कंदो कर अली अली कंदो कर गली गली कंदो कर मुखिया सुलखा हुकुमवा मुंहिंजी माउ जो मुखिया सुलखा हुकुमवा मुंहिंजी माउ जो मोड़ा बात दे वो सुलो नहार जा वक्त जे दुखो अचे त मौला खे पुकार जा भी मोड़ा बात दे वो सुलो नहार जा वक्त जे दुखो अचे त मौला खे पुकार जा ओ पुख्तो अकीदो कर झुक मौला जे दर पुख्तो अकीदो कर झुक मौला जे दर मुखिया सुलखा हुकुमवा मुंहिंजी माउ जो मुखिया सुलखा हुकुमवा मुंहिंजी माउ जो ओ अली अली कंदो कर गली गली कंदो कर अली अली कंदो कर गली गली कंदो कर मुखिया सुलखा हुकुमवा मुंहिंजी माउ जो मुखिया सुलखा हुकुमवा मुंहिंजी माउ जो जी दुआ सां मूंखे रहमतूं मिली वयूं शुक्र अबद होश मूंखे नेमतूं मिली वयूं माउ जी दुआ सां मूंखे नेमतूं मिली वयूं शुक्र अबद होश मूंखे रहमतूं मिली वयूं कसीदा जो गायां थो जग खे ॿुधायां थो कसीदा जो गायां थो जग खे ॿुधायां थो मुखिया सुलखा हुकुमवा मुंहिंजी माउ जो मुखिया सुलखा हुकुमवा मुंहिंजी माउ जो ओ अली अली कंदो कर गली गली कंदो कर अली अली कंदो कर गली गली कंदो कर मुखिया सुलखा हुकुमवा मुंहिंजी माउ जो मुखिया सुलखा हुकुमवा मुंहिंजी माउ जो मुखिया सुलखा हुकुमवा मुंहिंजी माउ माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह सर सर लव यू सर लव यू माशाल्लाह मौला तव्हांखे ईअं सलामत रखे शुरूआती मौला जे पाक कलाम सां शुरू कईसीं बिस्मिल्लाह ऐं
अगेन इहा ॻाल्हि कंदुसि त बचपन खां तव्हांखे ॾाढो प्यारु कंदा आहियूं असां, ॾाढा प्यारा आहियो असांखे, तव्हांजा गीतनि जी छा ॻाल्हि कजे, पर तव्हांजी शख़्सियत बि। ऐं मां हक़ीक़त इहो ॿुधायां सभु नाज़रीन खे, जॾहिं भाईजान सां मुंहिंजी फस्ट टाइम मुलाक़ात थी हुई त मूंखे ईअं लॻो न हुयो त एॾे वॾे सिंगर मां एॾे वॾे सीनियर आर्टिस्ट सां मिलां थो, एतिरो मूंखे प्यारु ॾिनो जीअं दोस्त पाण में मिलंदा आहिनि। ऐं मूंखे इलाही कुझु सेखारियऊं बि, मूंखे चयूं शिराज का बि शइ कुझु बि हुजे त तव्हां मूंखे जॾहिं बि दादू साइड अचो त पहिरियां मूंखे कॉल कयो, ऐं इहो सर तव्हांजो मान आहे, तव्हांजो प्यारु आहे इहो, अलाह तव्हांखे ईअं रखे। फनकार थियणु शिराज बिल्कुलु आसान सवलो आहे, जी हा पर फनकार सां गॾु सुठो इंसान थियण जी कोशिशि करे माण्हू, सर आयो माशाल्लाह रब साईं जो आहे, जी हा पर माण्हू कोशिशि करे जी त छो असांजी हिन फील्ड में हर फील्ड में जेलसी आहे, जी जी पर मां जिते ॾिठो आहे त असांजी फील्ड में ॾाढी जेलसी आहे, हा की त रुगो हिक ॿिए जे पोयां खड़ा खुटण जी चकर में। सर इन ॻाल्हि सां हिकिड़ो कॉलर सां असां सां मौजूदु आहिनि, लाइव शो आहे जी, जी। त कॉलर सां कचहरी कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं कीअं आहियो, ख़ुशि आहियो? दुआऊं अल्लाह जा लख एहसान। शिराज भाई छा हाल आहे, खैर आहे, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह साईं, बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं। पिनियल भुट्टो पियो ॻाल्हायां। जी जी भुट्टो साहब तव्हांखे सुञाणे वरितोसीं, कीअं आहियो, ख़ुशि आहियो? हा अल्लाह जी बाज आहे, मौला जा लख एहसान आहिनि। अॼु तव्हांजो प्रोग्राम नसीब थियो आहे ॾिसण वरी। साईं माशाल्लाह, तव्हां हमेशह ॾिसंदा आहियो, रेगुलर कॉलर आहियो असांजा, पर अॼु मां तव्हांखे हिकिड़ो सरप्राइज़ बि ॾिनो। असां वटि बालक साहब असां सां मौजूदु आहिनि ऐं कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहिनि। बालक तमामु सुठो रागी आहे, सुठो ॻाइणो आहे, सुठो आवाज़ आहे जी माशाल्लाह। ऐं कॾहिं कॾहिं त सखीराणी साहब जूं सिकूं लाए छॾींदा आहिनि। अच्छा अच्छा महिरबानी साईं, मां हुनखे ॾाढो शौक़ सां ॿुधंदो रहंदो आहियां, ऐं अॼु वरी जो ॾिठो अथमि त मजबूर थी वियुसि तव्हांखे रिंग कयां। साईं महिरबानी। मोहबतूं सर, लख तोरा तव्हांजा। हा अॼु प्रोग्राम सुठो पियो वञे, लाजवाब फर्स्ट क्लास। अॻे आउं काफ़ी वक़्तु पाकिस्तान मां ॿाहिरि रहियुसि, अॼु वरी आयो आहे त तब्दीली लॻी पई आहे। जी हा। अभी इकरा जे जॻह ते अॼु ॿी अधी वेठी आहे। कोमल नाज़ असां सां गॾु आहिनि, मुंहिंजी को होस्ट आहे माशाल्लाह, पाण ख़ुदि ॾाढा प्यारा सिंगर बि आहिनि। कोमल तव्हां ॻाल्हायो कॉलर सां। लाजवाब। हेलो अस्सलाम वालेकुम। अजी वालेकुम सलाम। भेण ख़ुशि आहियो, ख़ैर आहे, तबियत सही आहे? मां बिल्कुलु ठीकु आहियां। अदा तव्हां ॿुधायो कीअं आहियो? हा अल्लाह जी बात आहे। अॼु तव्हांखे ॾिठो आहे, हाणे तव्हांजे आवाज़ ॿुधण जो शौक़ु रहंदो। जी 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 तव्हांखे ॿुधाईंदासीं बिल्कुलु। ऐं सम्झां थो यकीन आहे आख़िर में तव्हां गीत ज़रूरु ॿुधाईंदव। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु ॿुधाईंदासीं। का फरमाइश करणु चाहींदा बालक साहब खे? अॼु आउं न बालक जा पंहिंजा ॻाल्हि सुठा सुठा गीत आहिनि, तमामु बहितरीनु ॻाइण वारो आहे। ऐं अॼु जेके ॻाईंदो हुनखे ॿुधबो, ऐं ॿुधण जहिड़ो ई शख़्सियत आहे, सुठो ॻाइणो आहे। जी हा जी, जी हा बिल्कुलु, बिल्कुलु ईअं ई। ख़ुशी जो आवाज़ हुजो, तव्हां दुआऊं कढनि, असांखे दुआनि में यादि कजो। थैंक यू सो मच। महिरबानी सर, महिरबानी। माशाल्लाह। जी कोमल तव्हां कुझु कचहरी कयो बालक साहब सां, कुझु सवाल जवाब? हा असल में मूंखे त काफ़ी सारा सवाल पुछणा आहिनि, जी हा। पर हिकिड़ो सवाल इहो आहे त असां त सुञाणींदा आहियूं सर खे, ऐं जेकनि छा उन्हनि जो रुतबो आहे, छा मक़ाम आहे, लेकिन मां इहो सर तव्हांखे चवणु चाहींदमि त जेकी न्यू जनरेशन आहिनि उन्हनि खे तव्हां इहो थोरो ॿुधायो त तव्हां किथां खां स्टार्ट कयो, कॾहिं स्टार्ट कयो? मुंहिंजो फस्ट एल्बम आयो हो जॾहिं मुंहिंजी 8-9 साल एज हुई। अच्छा। मुंहिंजो असुलु नालो ज़ाहिद अली शहानी आहे। अच्छा अच्छा। मुंहिंजो बालक सिंध तख़लुस आहे। बालक सिंध तख़लुस इन करे छो पाण बालक नंढे ॿार खे चवंदा आहियूं। जी हा। ऐं मुंहिंजी 8-9 साल एज हुई जी त पोइ इहो नालो मूं ते उस्ताद बुखारी ऐं मंदूर सिखियल साहिबनि रखियो। वाह 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 माशाल्लाह। मुंहिंजो वाल साहब मरहूम बाबा बख्शल शहानी, जेको तमामु हिन मौसीक़ी जी फील्ड में वॾो उस्ताद, जी वॾो कंपोज़र, मौसीकार ऐं हर साज़ जो मास्टर हुयो। माशाल्लाह। मूंखे पंहिंजो उस्ताद पंहिंजे घर में मिलियो, ऐं उनखां पोइ मूं गानो ॿुधायो उस्ताद सुमर साहब खां। जी उनखां बि काफ़ी सिखिया वरिती, पर मूंखे माना घणो जेको हारमोनियम वग़ैरह सेखारियो, रागदारी घणो सेखारियो, छो घर में पंहिंजो वाल साहब उस्ताद हुयो। जी हा। ऐं अॼु मां जंहिं मक़ाम ते आहियां माना मुंहिंजे वाल साहब जे करे आहियां। जी त हाणे मुंहिंजो एल्बम 86 में रिलीज़ थियो, 88 में एल्बम पहिरियों मुंहिंजो आयो। जी 1980 मुंहिंजी पैदाइश, माना 88 में एल्बम मुंहिंजो आयो, त 8 साल मुंहिंजी एज हुई। माशाल्लाह। त मुंहिंजो उन टाइम में बालक सिंध नाले सां मुंहिंजो एल्बम रिलीज़ थियो। ऐं उनखां पोइ त वरी कंटिन्यू 91 में 91 में बि मुंहिंजो एल्बम रिलीज़ थियो। वॾो टाइम 35 साल माशाल्लाह खे थी विया। माशाल्लाह, मतिलबु उहो जेको तव्हांखे टाइटल मिलियो उहो हिकिड़ो उस्तादनि प्यार सां ॾिनो तव्हांखे, अॼु ॾींहं ताईं उहो क़ाइमु आहे। असुल में ज़ाहिद नाले सां जेके मुंहिंजा क्लासमेट आहिनि, जेके दोस्त कयो उनखे ख़बर आहे ज़ाहिद नालो आहे मुंहिंजो, जी पर ज़ाहिद सां केरु मूंखे न सुञाणींदो आहे। बालक सिंधी। हा, पर असांखे फील जेको आहे बालक में ई थो अचे। हिकिड़ो प्यारो नालो आहे तव्हांजो माशाल्लाह। जीअं तव्हां ऐं आहियो इन नाले सां अल्हम्दुलिल्लाह जिथे बि वेंदा आहियूं त सिर्फ़ु छो त असांजो चहिरो ई एॾो माना माण्हुनि वटि खे यादि थी वियो आहे। जी हा जी हा। जो काफ़ी दफ़ा अहिड़ा परस्तार मिलंदा आहिनि जो ॾाढी ख़ुशी बि थींदी आहे दिलि खे माशाल्लाह। त मौला जा कहिड़ो एहसान आहिनि जो
इहा मोहबत मिले थी। हा, हाणे सो दोस्त कॉल कई त जी, जी, उन्हनि माना काफ़ी मुंहिंजा गीत ॿुधाइनि जी हाँ त मुंहिंजी कोशिशि रही आहे त मां सुठो कमु करे, थोरो कमु करे, सुठो कमु करे। सर तव्हांजो सदाबहार कमु रहियो आहे। हा, त मुंहिंजी कोशिशि रही आहे त माना सुठियूं शयूं, सुठी कंपोजिशन। मुंहिंजो वाल साहबु अक्सर मूंसां इन ॻाल्हि ते झगड़ो कंदो त बाबा का बि धुन न आहे ॻाइणी, जी कंपोज़। ऐं जॾहिं सिंधी चैनल पे नवां मांगता त उतना कापी कल्चर खे ॼण बैन अची वियो हो, जी हाँ बाबा पंहिंजी कंपोजिशन खणी अचो। हा बिल्कुलु बिल्कुलु त हाणे जंहिं टाइम मुंहिंजा गीत मक़बूल थिया, सुहिणी मुंहिंजा सुहिणा सनम रखई मौला भरम, यादगिरियूं रहिजी वेंदियूं, इहे सभु कंपोजिशन हुयूं। हा पोइट्री बि नई हुई, उन सां गॾु जेको आहे सो Compositions बि कंपोजिशन नई नई, म्यूज़िक नओं। त अच्छा सर तव्हां पंहिंजा सॉन्ग्स पाण कंपोज कंदा आहियो? काफ़ी गीत मूं कंपोज़ कया आहिनि ऐं काफ़ी गीत मुंहिंजा महरम नाज़, मुंहिंजो पहिरीं पहिरियों दोस्त आहे महरम नाज़, वॾो मौसीकार आहे सही भाउ महरम नाज़, सुठो कंपोज़र बि आहे, उन बि मुंहिंजा काफ़ी गीत कंपोज़ सही कया आहिनि। मतिलबु तव्हांजी हिकिड़ी टीम आहे, गैदरिंग आहे, उन्हनि में तव्हां पूरो एल्बम जॾहिं तयारु कंदा आहियो जी जी त बिल्कुलु। उन में मिली करे सॼी टीम खोड़ सारा गीत मुंहिंजा पंहिंजा कंपोज़र जंहिंमें यादगिरियूं रहिजी वेंदियूं, हा वाह इहो मुंहिंजो कंपोज़ थियल आहे। वाह वाह ऐं तोखे ॾाढो चाहियां, तोखे कीअं विसारियां, वाह वाह सर इहे सभु गीत ॿुधबा अॼु। हा इहे काफ़ी मुंहिंजा गीत जेके मुंहिंजी कंपोजिशन आहे। ऐं कोशिशि रही आहे त माना कुझु नई कोशिशि कजे, नई कंपोजिशन कजे, नई पोइट्री हुजे। मां मुंहिंजे दोस्त शाइर फ़ोन कंदा आहिनि जी जी त मां उनखे इहो चवंदुमि जो तव्हां शाइरी पंहिंजी मोकिलियो मूंखे, जी हाँ मूंखे शाइरी वञी तव्हांखे चवण जी ज़रूरत कान्हे का। वाह 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 सर काल सां यादि अचो, कॉलर बि असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, कहिड़ो हाल आहे? ख़ुशि आहियो? कीअं? अल्हम्दुलिल्लाह साईं, तव्हीं ॿुधायो ख़ुशि आहियो? कीअं लॻंदो आहे? लोकपटी पियो करायां सर, कमु था कयां। जी साईं, छा चवणु चाहींदव? शो ॾिसो पिया असांजो, एंजॉय कयो पिया? तमामु बहितरीनु चयो आहे, सिंधी जो चयो आहे, बालक प्लीज़ आयल आहिनि, जी जी तमामु बहितरीनु फनकार आहे। माशाल्लाह माशाल्लाह। बालक साहब सां कचहरी कयो, का फरमाइश करणु चाहींदव? क्या सही बहितरीनु आहे, मतिलबु पंहिंजी मर्ज़ीअ ते ॿुधायो थी। जी जी सही सही सही। महिरबानी प्यारा, महिरबानियूं। महिरबानियूं साईं, वॾियूं महिरबानियूं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो सर। ही तव्हांजा चाहींदड़ जेके आहिनि हा सर। ऐं माशाल्लाह असां ईअं थींदो आहे कोमल, जेतिरो क़दुरु असांखे ख़बर आहे त जॾहिं टियों ब्रेक हूंदो आहे, चोथों हूंदो आहे त पोइ कॉल्स ईंदियूं आहिनि, पर तव्हांजे करे अॼु पहिरें ई ब्रेक में माना कॉल अची वई आहे असांजे माशाल्लाह। बसि इहे नाज़रीन जूं मोहबतूं आहिनि ऐं मां जिथे बि वेंदो आहियां मूंखे माना ॼण पंहिंजा महसूसु थींदी आहे। जी इन जो कारण इहो बि आहे त मां पंहिंजे फैंस खे, पर हर माण्हू खे, मुंहिंजे मां नेचर में शुमार आहे जी हा त हर माण्हू खे रिस्पॉन्स ॾियणो आहे। सर बिल्कुलु इन ॻाल्हि जा असां ग़रीब हुजे, अमीर हुजे, केरु बि हुजे, हर को माण्हू इज़त लहणे थो। जी हा बाबा चवंदो आहे गिव एंड टेक, गिव एंड टेक। इज़त ॾियो, इज़त वठो। हा सही ॻाल्हि आहे। ईअं न आहे तव्हां खे अॻिलो इज़त ॾिए, तव्हां उनखे इज़त न ॾियो। जी हा ऐं ही हिकिड़ी पोख आहे, जी जी बाबा चवंदो जेको तव्हां माना पोख पोखींदो उहा लुणंदो। सही ॻाल्हि आहे। तव्हां मोहबत जो ॿिज छटियो, तव्हांखे एवज़ में मोहबत ई मिलंदी। बिल्कुलु। अच्छा सर तव्हां जेके ॻाल्हि कई उन जेलसी जे हवाले सां, जी, त पंहिंजी फील्ड में जेको वाकई ईअं बि आहे, ऐं तव्हां त सीनियर आहियो माशाल्लाह, तव्हां त असांजा वॾा आहियो, पर इहो असां सां बि इहो थिए थो, जेके न्यू कमर्स आहियूं, जेके असां नौजवान पाण में जेको कमु था कयूं, इहा शइ असां सां बि थी वञे। पोइ तव्हां कीअं हैंडल कयो? तव्हां त माशाल्लाह एतिरा हंबल आहियो, तव्हां त एतिरा प्यार कंदड़ आहियो, पोइ उन्हनि माण्हुनि खे तव्हां कीअं फेस कयो आहे पंहिंजी लाइफ में? फेस इहो आहे जो मां की बाबा चवंदो या मुंहिंजी पंहिंजी नेचर ईअं रही आहे त सुठो कमु कयो तव्हां। जी माना तव्हां दरगुज़र कमु कंदा जो आहियो? धचको जेको लॻंदो न, उहो उन जे लाइ काफ़ी आहे। सही सही। माना तव्हां पंहिंजे कम सां ई जवाबु ॾींदा हुन हा, कम सां उन्हनि खे माना कंहिंसां माण्हू बेस न करे, सही ॻाल्हि आहे। बिल्कुलु पंहिंजे कम सां सचो रहे। बिल्कुलु ऐं ज़ाती तौर उहे माण्हू मिलंदा बि आहिनि फंक्शन्स प्रोग्राम में, जी पर ख़बर पवंदी आहे त माना मुंहिंजे ख़िलाफ़ु कुझु प्रोपगंडा कंदा आहिनि या मुंहिंजे ख़िलाफ़ु कुझु ॻाल्हाईंदा बि आहिनि या वग़ैरह वग़ैरह। पर अक्सर जेके मुंहिंजा दोस्त मां किथे महफ़िल में न पुॼा न, जी हा उहे दोस्त मुंहिंजा हुनखे जवाबु ॾींदा आहिनि सही। त तव्हां पहिरियों बालक सिंह जहिड़ा थी ॾेखारियो, पोइ तव्हां ॻाल्हियूं कजो। वाह वाह वाह, हक़ीक़त आहे सर, हक़ीक़त आहे, हक़ीक़त आहे। छो तबियतनि जी हा ॿुधे न, हमेशह हिन ॿाह बदलजी वाट रही आहे सभिनि सां। बिल्कुलु। कॾहिं बि कंहिंसां वॾाई न कई आहे, कॾहिं बि कंहिंसां, ऐं पाण फ़क़ीर ख़्याल जा माण्हू आहियूं, जी हा पढ़ते वियो, जिते वियो वेही वेंदासीं। वाह 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 सर, सर असांखे सिखिया ई आहे। कॉलर्स बि असां सां मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू। हाजी साहब बिस्मिल्लाह, यूं तव्हांजो आवाज़ सुञाणे वरितोसीं, कीअं आहियो? आहियो? चङा भला, ॿिया ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं। तव्हीं ॿुधायो ख़ुशि आहियो? अलाह सी तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। आमीन आमीन। अॼु गेस्ट त तव्हां ॾिसी चुका हूंदव, हा असांजा जेके गेस्ट आहिनि माशाल्लाह उहे त तव्हां ॾिसी चुका हूंदव। बालक साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। ॾिसूं था वेठा, अॼु तुंहिंजे गेस्ट खे असां चऊं था त असांजो अर्ज़ु क़बूल करे। जी जी जेको तव्हांखे मां कलाम चयो, तुंहिंजो खिलण ई यार भलो आहे। अॼु उस्ताद चओ त ॿुधाए असांखे। बिल्कुलु 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 कोशिशि कंदासीं। हाजी साहब
ऐं तव्हांजूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं मदीने पाक खां कॉल कंदा आहिनि साईं माशाअल्लाह मदीने पाक वेठा हुआ असां दुआ लात रखण जो जी हा दुआ जा तलबगार आहियूं हमेशह बालक साहब खे बि दुआऊं खपेनि असांखे बि महिरबानियूं महिरबानियूं हाजी साहब महिरबानियूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं सर इहे असांजा ट्रू कॉलर आहिनि रेगुलर कॉलर आहिनि माशाअल्लाह, हर शो में मतिलबु असांखे कॉल कंदा आहिनि माशाअल्लाह अव्हांखे इन प्रोग्राम जी ॾाढी मुबारक हुजे थैंक यू छो जो मूं शायदि हिकिड़ो एपिसोड मां झलक ॾिठी जी जी पर मूंखे ॻाल्हि ॾाढो मज़ो छो जो इन शइ जी ज़रूरत हुई जी हा ऐं इहो शइ माना वेझर में किथे घटि पई थिए त इन कचहरी जी म्यूज़िक जी एंटरटेन जी ज़रूरत आहे जी जी हर को माण्हू दुनिया जे एॾे फसादनि में कमनि कारणनि में एॾो उलझी वियो हा, आहे बिल्कुलु। महांगाई मुल्क जा हालात बिल्कुलु साईं पोइ माण्हू एंटरटेन थियणु चाहे थो चाहे थो यार थोरो टाइम सुकून वठूं बिल्कुलु कोमल ॾाढो एंटरटेन कंदी आहे कोमल अॼु ख़ामोश वेठी आहे पर एक्चुअली तव्हांजी फैन बि आहे न कोमल ॾाढी सुठी आर्टिस्ट आहे मां कोमल खे ॿुधो आहे ॾाढो बहितरीनु आवाज़ु आहे हुनजो माशाअल्लाह माशाअल्लाह थैंक यू माशाअल्लाह सो मच सर हाणे गीत असांखे कहिड़ो ॿुधायो पिया गीत त खोड़ सारा आहिनि जी ऐं मुंहिंजो मक़बूल गीत आहे यादगिरियूं बि आहे मुंहिंजा सुहिणा सनम रखी मौला भरम बि आहे यादगिरियूं मां ॿुधणु चाहींदुसि पर उन खां पहिरियां मां चयो थो ब्रेक वठूं छो जो ब्रेक खां पोइ तव्हां प्रिपेयर थी करे पोइ माना बहितरीनु करे ॿुधाईंदो Thank you. त अचो कोमल ब्रेक ते जी नाज़रीन त हाणे वक़्तु आहे हिकु नंढड़ी ब्रेक जो सो मिलूं था ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन ब्रेक का जेको आहे असां वापसि अची चुका आहियूं सो अॼु तमामु सुठा सिंगर असां सां गॾु मौजूदु आहिनि बिल्कुलु बि एटीट्यूड न आहे हूअं त मां उन्हनि जो नालो ॿुधो हुयो ऐं सॉन्ग्स बि उन्हनि जा काफ़ी सारा ॿुधा हुया लेकिन मुलाक़ात मुंहिंजी अॼु उन्हनि सां फस्ट टाइम थी आहे सो फ़क़ीराणी तबियत आहे सो जीअं नालो उन्हनि जो आहे अहिड़ी उन्हनि जी शख़्सियत आहे अहिड़ो ई उन्हनि जी जेकी तबियत आहे सो वालक साहब इहो ॿुधायो त फस्ट जेको तव्हांजो सॉन्ग हुयो उहो कहिड़ो हुयो जंहिंमें तव्हांखे ख़बर पई मतिलबु तव्हांखे पहचान मिली हूअं त मुंहिंजा खोड़ सारा एल्बम 1988 99 खां वठी अचनि पिया पर जॾहिं वरी पंहिंजा सिंधी चैनल अची विया त उनमें माना मुंहिंजो हालांकि मुंहिंजो ऑडियो गीत कैसेट जे दौरान बि ॾाढा मक़बूल थियल हुआ ऐं मुंहिंजा काफ़ी सारा खोड़ सारा एल्बम बि मौजूदु हुआ पहिरियां पर जेका माना स्क्रीन जे हवाले सां चहिरे जे हवाले सां माण्हू ताईं शयूं पहुतियूं वीडियो जो दौरु अची वियो जॾहिं टीवी जो दौरु अची वियो त मुंहिंजो पहिरियों गीत आयो सुहिणी तो सुवाही रूम जो छो थो लॻे वाह वाह कहिड़ो जादू कयो अथई कहिड़ो मंत्र पढ़ियो अथई इहो गीत ॾाढो मुंहिंजो पॉपुलर थियो ऐं जंहिं ते मूंखे इन हिकिड़े गीत ते 3 अवार्ड मिलिया वाह वाह बेस्ट सिंगर बेस्ट वीडियो सॉन्ग बेस्ट मॉडलिंग हिकिड़े गाने खे माशाअल्लाह मॉडलिंग बि तव्हां कई मॉडलिंग माना कई पंहिंजो मूंखे नालो विसरी वियो आहे तमामु बहितरीनु जेको आहे सो मॉडल आहे सही 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 खान ओढो माशाअल्लाह मॉडलिंग हुनजी हुई ऐं आमिर शाह जेको आहे सो उनजो डायरेक्टर हुयो अच्छा हा डायरेक्शन जे हवाले सां आमिर शाह खे मिलियो मॉडलिंग जे हवाले सां मिलियो खान ओडे खे जी ऐं सिंगिंग जे हवाले सां मूंखे वाह वाह माना टिनिनि खे डायरेक्टर खे बि मॉडल खे बि ऐं सिंगर खे बि 2005 में वाह वाह सर बहितरीनु बहितरीनु सर ब्रेक खां पहिरियां असां तव्हांखे रिक्वेस्ट कईसीं गीत जी त कहिड़ो गीत ॿुधायो पियो जेको तव्हांखे पाण खे मनपसंदीदा हुजे काफ़ी सारा गीत मुंहिंजा मक़बूल आहिनि पर मां चाहियां थो कुझु अहिड़ियूं शयूं जेके माना मूंखे पाण खे वणंदियूं आहिनि जी ऐं अवाम जी बि पसंदि आहे उहा शइ। बिल्कुलु बिल्कुलु असां असां आवाम खे त तव्हांजो हर गानो वणंदो आहे महफ़िल में वेंदा आहियूं त हिन गीत जी मूंखे ॾाढी फरमाइश थींदी आहे सही पर मुंहिंजो जॾहिं गीत लिखियो फस्ट टाइम त मूंखे बि ॾाढो शाइरी वणी ऐं तमामु वॾो नालो आहे महर ड्रबाई साहबु वाह वाह महर ड्रबाई साहब जी महर ड्रबाई जो कलाम आहे ऐं ॾाढो मक़बूल आहे तक़रीबन हर फ़नकारनि खे पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां ॻायो आहे ऐं हर चंदन गुल जी ख़ुशबू पंहिंजी हूंदी आहे हर फ़नकार जो पंहिंजो अंदाज़ जी आहे पंहिंजो स्टाइल आहे त मुंहिंजी दिलि चए पई त मां अॼु हिन सिंध टीवी जे सुहिणे प्रोग्राम में साईं पंहिंजे नंढे भाउ शिराज जे प्रोग्राम में महिरबानी महर ड्रबाई जो कलाम महिरबानी पेश कयां थो बिल्कुलु हाँ गुलटिया त तूं यादि आए भोर मिड़िया त तूं यादि आए तुंहिंजे अखियुनि जे महकदे जो कसम पेर थिड़िया त तूं यादि आए असां दिल खपाए छॾिया असांजो बयानो बदला
खपाए छदिया असांजो बयानो बदला इन्हीअ में न को करे आसरो पराई अमानत पियल असां दिल खपाए छदिया असांजो बयानो बदला असां तोड़े मिसकीन माण्हू मगर फिरना गिरना त नाहियूं कसो थियो पको थियो जीअं थियो जंहिंसां हा कईसूं निभायूं जैसी दम में दम जैसी जीव जिस्म ही अंग अंग ते बोल बदल असां दिल खपाए छदिया असांजो बयानो बदला असां दिल खपाए छदिया असांजो बयानो बदला हुयो की न जानू सुञाणू सूरत ॾिसी हा कईसूं ओ सूती बि ॾाढी ॾई वियो ॿ टे टहक टे चार घूरूं न धोको ॾिबो न कसो ॾिबो जो मुड़साणी दाढ़ी ॾिनल असां दिल खपाए छदिया असांजो बयानो बदला इन्हीअ में न को करे आसरो पराई अमानत पियल असां दिल खपाए छदिया असांजो बयानो बदला इहो थिए थो उल्को ड्रिबाई मरण खां अॻे शल अची पए थिया साल आहिनि संभाले अमानत धणीअ खे मिली पए मक़दमन ते सिर धरींदुसि महर पो मौत खे भी मोकल असां दिल खपाए छदिया असांजो बयानो बदला असां दिल खपाए छदिया असांजो बयानो बदला इन्हीअ में न को करे आसरो पराई अमानत पियल असां दिल खपाए छदिया असांजो बयानो बदला असां दिल खपाए छदिया असांजो बयानो बदला
वाह 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 साईं छा ॻाल्हि कजे महर साहब जी शाइरी जी वरी तव्हांजी गायकी जी तमामु प्यारो गीत हो तमामु महिरबानी महिरबानी गहरी शइ तव्हां असांखे ॿुधाई बहितरीनु सर महिरबानी महिरबानी अच्छा सर मतिलबु हर आर्टिस्ट जो हिकिड़ो जॉनरा हूंदो आहे जेको पंहिंजो फेवरेट हूंदो आहे जीअं कंहिंखे ख़ुशी जा गीत पसंदि हूंदा आहिनि कंहिंखे ॾुख जा कुझु सूफ़ीज़म सां तव्हांखे पंहिंजी दिलि सां माना कहिड़ी शइ तव्हांखे लॻंदी आहे मुंहिंजो तक़रीबन जेको आहे सो मूं हर माहौल ॻायो आहे जी मुंहिंजो वाद साहब चवंदो हो त भाउ सिंगिंग या फनकारी अहिड़ी फील्ड आहे बिल्कुलु जो मूंखे मिसाल ॾींदो हो अक्सर त जीवा ॼण सीधी जो दुकानु हुजे हा बिल्कुलु उन वटि लूणु हुजे मिर्च न हुजे इहो कमु न हलंदो त चई हर शइ हुजणु खपे हर शइ फनकार हुजणु घुरिजे। छो महफ़िल में जॾहिं शोज़ में सम्झंदो आहे न जी हर टाइप जो माण्हू वेहे थो जी हा को चंचल गीत ॿुधंदो को शेर ॿुधंदो बिल्कुलु। को सूफ़ी कलाम ॿुधंदो बिल्कुलु को थधो कलाम ॿुधंदो गीत गज़ल काफ़ी फोक हर रंग माण्हू खे अचणु खपे मां हर रंग में ॻायो आहे पर यकीन कयो सर असां तव्हांजा तक़रीबन गीत ॿुधा आहिनि ॾुख जा बि गीत ॿुधा आहिनि तव्हांजा ऐं चिल वारा मस्ती वारा बि ॿुधा आहिनि तव्हां हर शइ में माशाल्लाह परफेक्ट कंदा आहियो अलहमदुल्ला कोशिशि रही आहे त जहिड़ो गीत आहे जहिड़ा लफ़्ज़ आहिनि उनखे ओड़ी अदायगी ॾिजे माशाल्लाह। ऐं ओड़ी फीलिंग्स ॾिजे बिल्कुलु बिल्कुलु साईं कॉलर्स बि कचहरियूं तलन थियूं हा कॉलर्स पे मौजूद है हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा केर ऐं किथां खां पिया ॻाल्हायो अली हसन मरी मिरपुर खां कीअं आहियो छा चवणु चाहींदव कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु तमामु माशाल्लाह मूंखे पसंदि ईंदो आहे का फरमाइश करणु चाहींदव फरमाइश गानो ॿुधाए छॾिजो इहो को बि चलो ठीकु जी आहे जी जी महिरबानी बिल्कुलु ॿुधाईंदासीं महिरबानी महिरबानी साईं महिरबानियूं जी सर सर ॿियो इहो मां तव्हां खां पुछणु पियो चाहियां माशाल्लाह तव्हां त काफ़ी स्ट्रगल कयो आहे पंहिंजी लाइफ में जीअं तव्हां स्टार्ट में हिकिड़ी ॻाल्हि कई त उतार चढ़ाव बि ॾिठा आहिनि हाणे जेके नौजवान जेके असांजा सिंगर अचनि था जंहिंखे शौक़ु रखनि था हिन शइ सां तव्हां उन्हनि जे लाइ छा था चवणु चाहियो हिकिड़ो मैसेज हुजे प्यारो अक्सर ॾिसंदो बि आहियां ऐं अफ़सोस थींदो आहे पर वरी सोचंदो आहे त माना शायदि पर तरबियत जो चकर बि हूंदो आहे जिन जो उस्ताद जिन खे माना पंहिंजा वॾा सिखंदा हुआ सीनियर माण्हू जी इज़त करणी आहे जी जी सभ खां पहिरियां त इहो आहे केरु केतिरो ॻाए थो छा थो ॻाए उन ते नथा नु पाण जी सीनियर आर्टिस्ट आहे हिकिड़ो नाले वारो फनकार आहे जी मां जूनियर थी करे हुन जॻह आकड़ कयां वॾाई कयां इहो मूंखे नथो सुहे न न न बिल्कुलु बिल्कुलु अदब हुजे हा अदब हुजे अदब हुजे मां असां फंक्शन में वेंदा आहियूं त काफ़ी ॾिसंदा आहियूं जेके माना असांजे हथनि मां माना उनखे चीच माड़ी असां माना सेखारियोसीं जी। उहे फनकार साॻा असांजे अॻियां अची वरी न न न न अफ़सोस थींदो ॾाढो हिन शइ जो माना असांखे फ़र्क़ु कोन थो पए हा अॻिले माण्हू जी उहा माना उहो ज़ाहिर थी वेंदो आहे त उहो छा आहे हा हुयो छा ऐं थी छा ॾेखारे हुन छा आहे तो सिंधी में हिकिड़ो चवंदा आहिनि त हिकिड़ो में झले ड्रो ॿियो वाणियो इहो हिकिड़ो मिसाल आहे इहो बिल्कुलु कमज़र्फ़ इंसान जी हा हूंदी आहे हिकिड़ो गीत ॿ गीत तव्हांजो आयो आहे कहिड़ी वॾी ॻाल्हि थी पई असां हज़ारे गीत न आहिनि जी हा हज़ारे गीत माना मुंहिंजा अलहमदिल्ला पर कॾहिं बि मां बाज़ार में शहर में ईअं घुमंदो हूंदो आहियां आम माण्हू तर कॾहिं मूं पाण महसूसु न कयो मां फनकार आहियां न सर तव्हांजी त आहे पर्सनैलिटी माशाल्लाह इलाही हंबल आहे माण्हू पंहिंजी फनकार माना फ़क़ीर हुजणु खपे फ़क़ीर हुजणु तबियत में फ़क़ीरानी हुजणु खपे माना वॾाई उनखे माना गवारा करे कोन थी करे ई कोन थी ऐं काफ़ी अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेको परस्तार को अचे थो जी हा उन सां मिलण लाइ तयारु कोन्हनि खे हा मुंहिंजो घर वारनि खे चयल हूंदो आहे मां भली केॾो बि थकल हुजां जी केॾो मूंखे उजाॻो हुजे जी को माण्हू मूंसां गेट ते मिलण थो अचे मुंहिंजो परस्तार आहे को मूंखे फौरन तव्हां उथारींदा कयो वाह वाह वॾी ॻाल्हि आहे पूरो कोन्हे को मज़ो न हाणे हिकिड़ो मूंसां टाइम आहे त मां थोरो ॿुधायां जी जी तव्हां ॿुधायो पोइ मुंहिंजो फैन हो मां तमामु कंदुकोट कश्मीर वारे पासे प्रोग्राम ते वियोसि जी हा मोटो होसि ओॾी महिल 10-11 बजे घर पहुतोसि सही राजो जाॻो सफ़र थकावट शोज़ में ॻायोसीं सुतो सजी त गेट ते को माण्हू आयो हा त मुंहिंजो ब्रादर निकितो त चई त अदा बालक जेको आहे सो आराम में पियो आहे जी तव्हांजो ख़ासि कमकार आहे त भला असां उथारियोसीं त मां हाणे सुतो आहे अञा अधु कलाक कोन थियो आहे जी मुंहिंजो ख़ासि कमु आहे हिन खे उथारियो सही मुंहिंजो भाउ आयो फौरन मूंखे चईंदो आहे को दोस्त आहे तव्हां सां मिलणु चाहे थो जी हा मुंहिंजो ख़ासि कमु अथसि मुंहिंजो हाज़िर को मसइलो कोन्हे मां फौरन टाइम बग़ैर टाइम सिड़ाए मां मुंहं खे पाणी हणी नंढ मां उथंदो माण्हू मुंहिंजो उतां ते कमरे में वेठो मां वेठुसि मुंहिंजो ख़ुशि आहियो सभु ख़ैरु आहे मां चयो भला हाल अहवाल ॾियो जी दिन हाल अहवाल ख़ैरु हितां क्रॉस पे कयूं तव्हांजी तख़्ती ते नज़र पइजी वई जी पर छो न भाउ कलाम ॿुधंदो वञा सही 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 यार मूंखे ॾाढी हैरत थी पर मुंहिंजो हुनजो प्यारु मोहबत आहे हा ऐं हुनखे हुन ॿुधायोसि त थकल आहे जी पर पोइ हुनखे मूंखे चयो कोन
छो हिकिड़ो आस उमेद रखी आयो बिल्कुलु मां चयो मां थकल ॾाढो साईं बिल्कुलु जेके तव्हांखे स्क्रीन ते ॾिसनि था जेके तव्हांखे ॿुधनि था परे खां आयो मां तव्हांजी आस में मां चयो को मसइलो कोन्हे को उन थकावट जे बावजूदि मां बाजो खोले उन हिकिड़ो गीत ॿुधायो उन फरमाइश पूरी इन जे लाइ मां तव्हांखे पर्सनली माशाल्लाह ख़ुशि रहो ख़ुशि हुजो तव्हां कॉलर्स मौजूदु आहिनि असां सां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ताला बापू साहब जी अदी बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं मुंहिंजी भेण तव्हां ॿुधायो कीअं आहियो ख़ुशि आहियो जी जी असां बि ठीकु आहियूं बिल्कुलु बाजी कोमल बि ठीकु आहे जी जी शो ॾिसो पिया असांजो एंजॉय कयो पिया जी ॾिसंदा आहियूं असां चौंक सां महिरबानियूं महिरबानियूं अदी असां सां गॾु अॼु बालक साहब मौजूदु आहिनि तमामु वॾो सिंगर आहिनि सिंध जा त उन्हनि सां तव्हां कुझु फरमाइश करणु चाहींदव कचहरी करणु चाहींदव हा बसि सुठो गाना ॿुधणा आहिनि जी हा ॿियो इहो हिकिड़ा बाजी ईंदी उहा नथी अचे हिकिड़ा बाजी थी ईंदी उहो नथी ॼाणे इकरा बाजी वियल आहिनि छुटियुनि ते उहो किथे मसरूफ़ आहिनि प्रोजेक्ट जे हवाले सां पर हाणे कोमल नाज़ असां सां आहिनि मुंहिंजी को होस्ट आहे कोमल तव्हां ॻाल्हायो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाजी ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो जी जी असां बि ठीकु आहियूं तव्हां ठीकु लॻा पिया दफ़ा प्यारा था लॻो तमामु छा चवणु चाहींदव कीअं पियो लॻे प्रोग्राम असांजो प्रोग्राम सुठो थो लॻे जी हा महिरबानियूं अदी महिरबानियूं ख़ुशि हुजो आबाद हुजो सरी कॉलर्स आहिनि असांजा तव्हांखे ॾिसनि पिया त उन्हनि चयो दिलि अच्छा कॉल कॾहिं कॾहिं न लॻी सघंदी आहे उन्हनि जे लाइ मां पर्सनली माज़रत थो कयां उहो हिनजे करे लाइव शो आहे ऐं कॾहिं कॾहिं अहिड़ा गेस्ट ईंदा आहिनि त दिलि न चवंदी आहे त विच में उन्हनि खे इंटरप्ट करे वरी कॉल खणूं पर इहो आहे त उन्हनि जी बि मोहबत आहे शो जो मोटिव आहे त सभई नाज़रीन ख़ुशि हुजो आबाद हुजो अचूं था हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ बालक साहब सां ॿी कचहरी थींदी ऐं उन्हनि खां गीत बि ॿुधबा केॾांहुं न वञो अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक ऐं वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार था चऊं सिंध म्यूज़िक प्रोग्राम में सो अॼु जेके आहिनि तमामु सुठा सिंगर असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके आहिनि असांजे प्रोग्राम में आया आहिनि त 4 चंड लॻी विया आहिनि असांजे प्रोग्राम में सो बालक साहब हाणे मुंहिंजी हिकिड़ी फरमाइश आहे त मां चाहियां थी अगरि तव्हां उहा पूरी कयो त जी जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजो जेको मशहूरु कलाम हुयो सुहिणी जी जी मां चाहियां थी त उहो ॿुधायो वाह 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 जेको मुंहिंजो बि फेवरेट आहे साईं सुहिणी उहो पूरी सिंध जो फेवरेट आहे सभिनि जो फेवरेट आहे बिल्कुलु ऐं स्पेशली हे जेको गीत आहे मुंहिंजो पहिरीं प्यारो भाउ सिंध टीवी जे हिन प्रोग्राम मैनेजर भाउ हैदर शिलो साहब जे नाले कयूं था हा बिल्कुलु डेडिकेट कयूं था पूरी सिंध खे जेके ॾिसनि पिया असांखे वाह वाह सुहिणी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे सुहिणी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे प्यारी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे कहिड़ो जादू कयो अथई हो कहिड़ो मंतर पढ़ियो अथई कहिड़ो जादू कयो अथई ओ कहिड़ो मंतर पढ़ियो अथई जो हर ॾींहुं मां हर राति मां तो ले लुछां तो ले रोआं सुहिणी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे ओ तड़पी तड़पी फत की तो लदा हूँ कया बैठो रोज रुआं ओ तड़पी तड़पी फत की तो लदा हूँ कया
वेठो रोज़ रुआं जो हर ॾींहुं मां हर राति मां तो ले लुछां तो ले रुआं सुहिणी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे कहिड़ो जादू कयो अथई ओ कहिड़ो मंतर पढ़ियो अथई कहिड़ो जादू कयो अथई ओ कहिड़ो मंतर पढ़ियो अथई जो हर ॾींहुं मां हर राति मां तो ले लुछां तो ले रुआं सुहिणी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे कयां हाल महरम चवां तो मैं सब कुछ ॾिसां तोखे पंहिंजो सॼां ओ कंहिं ते नाज़ कयां हाल महरम चवां तो मैं सब कुछ ॾिसां तोखे पंहिंजो सॼां जो हर ॾींहुं मां हर राति मां तो ले लुछां तो ले रुआं सुहिणी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे प्यारी तो सिवा ही रूह मुंहिंजो छो नथो लॻे कहिड़ो जादू कयो अथई ओ कहिड़ो मंतर पढ़ियो अथई कहिड़ो जादू कयो अथई ओ कहिड़ो मंतर पढ़ियो अथई जो हर ॾींहुं मां हर राति मां तो ले लुछां तो ले रुआं सुहिणी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे ओ आ ओ कॉलर भी असां सां गॾु मौजूदु आहिनि सो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी अदी केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो मां लारे शदात कोट मां था ॻाल्हायूं छा चवणु चाहींदव कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो प्रोग्राम माशाल्लाह ॾाढो मज़ो थो अचे ॾिसी रहिया आहियूं तव्हांजो लाइव शो थैंक यू सो मच इहो ॿुधायो त शदात कोट जो मौसम कीअं आहे माशाल्लाह प्यारो आहे ॾाढो मौसम बारिश वग़ैरह थिए पई न न मौसम प्यारो आहे कूल आहे अच्छा का फरमाइश करणु चाहींदव जी जी असां ये फरमाइश करणु चाहींदासीं कोई असांखे सॉन्ग मतिलबु के ॿुधाइनि जी जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदासीं ॿियो कुझु चवणु चाहींदव तव्हांजो शो ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थी ॾाढो मज़ो ईंदो आहे असां हर वक़्तु ॾिसंदा आहियूं थैंक यू सो मच लख कुर्ब जी जी थैंक यू महिरबानी महिरबानी अदी महिरबानी सर माशाल्लाह माशाल्लाह असांखे त सफ़ा रोमांटिक करे छॾियो एॾो प्यारो गीत ॿुधायो आहे असांजो फेवरेट आहे 2003 जी एंड 4 जी शुरूआत में इहो गीत मुंहिंजो जी ऐं इन गीत मुंहिंजा 3 अवार्ड वाह वाह अच्छा इहा कंपोजिशन मूंखे लॻे थो तव्हांजी इहा मोहरम नाज़ जी आहे मोहरम नाज़ जी आहे शाइरी मोहरम नाज़ जी अच्छा कंपोजिशन तमामु मुंहिंजो भाउ नंढो दोस्त आहे मोहरम वाह नाज़ वाह 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 ऐं माशाल्लाह उन सिंधी बि काफ़ी टाइम मॉर्निंग में जी एज ए कीबोर्डिस्ट तमामु वॾो मूसीकार आहे मोहरम नाज़ सां जी 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 बिल्कुलु बिल्कुलु कमु कयो आहे दादू जो आहे जी कराची रहिया आश्रम जी हा मोहरम नाज़ जी शाइरी बि हुनजी ऐं पोइट्री बि हुनजी न साईं जन सां कमु कयो आहे माशाल्लाह मां पाण जॾहिं एज़ अ गेस्ट आयुसि त उन्हनि सां काफ़ी सारा गीत ॻाया ऐं ॾाढो मज़ो पियो अचे उन्हनि सां बिल्कुलु सिंधी जो सुर आयो आहे मोहरम नाज़ जी हा बिल्कुलु
अच्छा सर, इवेंट्स जे हवाले सां ॻाल्हि कजे, जीअं तव्हां प्रोग्राम जी ॻाल्हि कई, तव्हां सभ खां पहिरियां तव्हांजा थोराइता आहियूं, तव्हां क़ीमती टाइम कढी करे आयो आहे। हालांकि मां नाज़रीन खे इहो ॿुधायां त काफ़ी बिज़ी शेड्यूल पियो हले साईं जन जो, पर पर्सनली असांजे करे पंहिंजा कुर्ब भरिया क़दम खणी आया। सर, को अहिड़ो प्रोग्राम जीअं थींदो आहे हर आर्टिस्ट लाइ को हिकिड़ो प्रोग्राम ॾुखियो थी वेंदो आहे, हिकु या ॿ, उहो थोरो असां सां शेयर कयो हिन बाबति। काफ़ी प्रॉब्लम में माना मुख़्तलिफ़ छो माण्हू पूरी सिंध घुमे थो जी, कोहिस्तान हेॾां मिठी हलिया वञो त चारो तरफ़ पूरी सिंध खे अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु जिते किथे असां चाहींदड़ मौजूदु आहिनि। ऐं हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो प्रोग्राम असांखे ॾाढो ॾुखियो लॻो जी उहो असां सां शेयर कयो। ॾुखियो ईअं जो जॾहिं असां उते पहुतासीं त असांजो पूरो बेज म्यूज़िक ग्रुप हूंदो आहे। अब उते ख़बर पई त जो घोट साहिब जो जेको वालिद हुयो उहो साईं पीर साईं पघार जो मुरीद हुयो। अच्छा, उन चयो मां राग करणु कोन ॾींदुसि। ओके, अक्सर माना पीर साईं पघार जा काफ़ी असां प्रोग्राम मुरीद न कया जी आहिनि, उते जो तगारी ते ॻाइणो पवंदो आहे। अच्छा, त रिदम खां माना बिल्कुलु बिल्कुलु। त घोट सां असां घोट चइबो आहे असां को मसइलो कोन्हे, भला इन ॻाल्हि ते एग्री कयोसि त रिदम ढोलक खे असां हटायूं था, हा, भला तगारी ते या कंहिं पेड़ ते या सिस्टम महफ़िल कयूं तव्हांजी। ऐं घोट जो सराउ त महफ़िल थींदी ऐं महफ़िल न थींदी मां शादी न कंदुसि। सो इहो ॾाढो वॾो, पर पछाड़ी माना पोज़ीशन एतिरी थी वई जो घोट साहिब जे वाल साहिब जो चइबो आहे न को तगार ते थींदो राग न कोन थींदो, माना सफ़ा। अच्छा, एस ताईं ॻाल्हि हूंदा हा जी, त काफ़ी अहिड़ा माण्हू जो माना असां वेंदा आहियूं पीर साईं पघार जे काफ़ी मुर्दनि प्रोग्राम में विया आहियूं। जी हा, जी हा, त चवंदा बाबा सिर्फ़ु इहो आहे जो माना साईं जो मन थियल त ढोलक ते न ॻायो, तगारे ते ॻायो, नगारे ते ॻायो, कंहिं शइ ते ॻायो, जी, पोइ असां महफ़िल कयूं। पर हिन चयो मुराग न थींदो। पोइ वाह घोट असां चढ़ी वियो गाॾी में। सर वॾो शदाई हो तव्हांजो, माना पको तव्हांजो परस्तार न थियो, मां शादी न कंदुसि। मुंहिंजो ॾा होती ईअं न कर। वॾी इंटरेस्टिंग मां चयो ॻाल्हि वरी तूं अलासी पुटड़ो ॾींदो बचड़ो ॾींदो, जी, जी, उन ख़ुशी सां कईंदासीं, को मसइलो कोन्हे को। सही, सो असांजो माना तबियत न आहे हा, त मां ज़रूरी आहे ॾिसूं त अॻिलो माण्हू न आहे मुतमिन, जी हा, उते ज़बरदस्ती ॻाइणु असांजो माना माना नेचर में शुमार न आहे। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। ऐं ख़ासि करे हुनजो वालिद साहिबु वाल साहिबु हो, ॿियो को माण्हू हुजे हुनखे माण्हू सभु चवनि हू जेको ॿियो त वञी कमरे में वाॾियूंसि बंदि कयूंसि। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। घोट साहिब जो वाल साहिबु आहे, पोइ अहिड़ा काफ़ी हादसा थियनि था। सर बिल्कुलु, इहो बि ॾिसो न तव्हां, हालांकि उते बि अगरि विया हूंदव त हिकिड़ो प्रिपेयर थी करे विया हूंदव, त तयारी सां विया हूंदव, पर छा आहे त अॻिले जी सिचुएशन ॾिसी करे हूंदो आहे, म्यूज़िशियन हूंदा आहिनि, पूरो ग्रुप हूंदो आहे ऐं काफ़ी प्रोग्राम छॾे वेंदा आहियूं। हा, छो हिकिड़ो प्रोग्राम वरितोसीं त डायरी में, ऐं मुंहिंजो उसूल मेन इहो आहे, अक्सर आर्टिस्ट असां माना ईअं कनि था, हाणे ॾिसूं था त मिसाल ॿियो को चङो प्रोग्राम मिली वियो जी, किथां घोर जो आसरो सुठो आहे, हा, अब हिनखे छॾो ॾाढी गुज़ारे वई असांजी ईअं। पर मूंखे इहा ॻाल्हि ठुप न वणंदी आहे जी, मुंहिंजो ज़िंदगी में उसूल रहियो आहे, माना मूंखे 34-35 साल फील्ड में थिया आहिनि, जी हा, पर कॾहिं बि को माण्हू अहिड़ो न हूंदो चए बालक सिंह धक पटियो आहे, कंहिंसां बि यस थी वई न। अच्छा, वॾी ॻाल्हि त जीअं फ़नकारनि जी पेमड़ूं ते थियल आहिनि, जी हा, दिन ठीकु आहे, रोज़ी असांजी बिल्कुलु, पर हर कंहिंखे खपनि था। पर मां इन तहत मां चाहींदो आहियां मां अॻिले माण्हू खे ॾिसी करे जी, उन मुताबिक़ उनजे हाल ते हलंदो आहियां। वाह 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 वाह, ॾिसंदो भाई 40-50 भरण जहिड़ो आहे, लख रुपया भरण जहिड़ो आहे, त उनखां ओतिरी पेमेंट वठंदा आहियूं। जी, ॾिसंदा सफ़ा जेको बाबा हाणे बालक आया आहियूं तोॾे, बाबा आहियूं ग़रीब मिसकिन, ऐं असांजो ख़्यालु आहे त हा बिल्कुलु, महफ़िल थिए, कुझु बि कोन ॾींदासीं, सिर्फ़ु किरायो भाड़ो बिल्कुलु ऐं साउंड जो ख़र्चु ॾींदासीं, सही, उन सां मां हाज़ुर करे वेंदो आहियां। वाह 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 वाह, सर वॾी ॻाल्हि आहे तव्हांजी, माशाल्लाह। ऐं जीअं मां पहिरियां ई तव्हांजी ॻाल्हि कई त बाय नेचर तव्हां एतिरा हंबल आहियो, वरी तव्हांजो कमु ऐं शख़्सियत तव्हांखे मौला हमेशह ईअं शादो आबाद रखे। त नाज़रीन केॾांहुं न वञो, अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ बालक साहिब सां ॿियूं बि कचहरियूं कंदासीं, माशाल्लाह ॾाढो मज़ो थो अचे अॼु त मूंखे। ऐं तव्हां केॾांहुं न वञो, थोरी देरि में अचूं था। वेलकम बैक नाज़रीन। सॼी सिंध खे, सिंध वासियुनि खे, जेके देश में परॾे में सभिनि खे दिलि सां भलीकार चऊं पिया सिंध म्यूज़िक में। उमेदु कयूं था अॼु जो ही एपिसोड तव्हां इंजॉय कयो हूंदो, छो जो पर्सनली मां ॾाढो इंजॉय कयो आहे। बालक साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं साईं महिरबानी साईं, तव्हांजे कुर्ब ऐं तव्हां असांजो शो ते आया। सर हिकिड़ो तव्हांजो गीत ॾाढो वायरल अॼुकल्ह मां कोयारी राग में ॿुधो आहे, अगरि उहे तव्हां चंड सिटूं असांखे ॿुधायो। जी बिल्कुलु, मुंहिंजो ॾाढो वायरल थियो आहे ऐं टॉप 10 ते हलियो आहे, माशाल्लाह, हुते लखे विडियो ठहिया आहिनि। जी,
ऐं मुसलसल छो हुन गीत में हीअ जेका पोइट्री आहे मोहम्मद अली शाह मुजरुम साहिब जी आहे वाह 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 ऐं हुनखे जेको आहे सो साईं उन थोरे गीत में सॼी कहाणी समाई आहे वाह वाह पर मां चवंदुसि त माना हिकिड़ो मिसरो सर सिर्फ़ु बिल्कुलु कार्ड ते हा कोड ते वरी आख़िर में पोइ म्यूज़िक में तव्हांखे बिल्कुलु ॿुधाईंदासीं। ॿुधायो। कार्ड ते ओ ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तो बाह जारी है तो बाह जारी ओ ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तो बाह जारी है तो बाह जारी 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 तो बाह जारी जारी तो अल्लाह हो पोड़े बीजो पटको लथाई हो अल्लाह अल्लाह हो पोड़े बीजो पटको लथाई पोड़िया माउखे घर मां कठियाई पोड़िया माउखे घर मां कठियाई ज़ाल आ प्यारी तो बाह जारी जारी ए तो बाह जारी ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तो बाह जारी जारी है तो बाह जारी जारी हाँ तो बाह जारी भेणनि में पाणी अची वियो वाकई हक़ीक़त आहे जेके अॼुकल्ह सिचुएशन्स हलनि थियूं कंडीशंस जेके हलनि थियूं अलाह पनाह ॾे हिन से हर मिसरे में उन एॾी माना ज़मान जी जेको अॼुकल्ह दौरु हले पियो थो जी उनखे शाइर जेको आहे उन गीत में छो हुनजा माना मूं त हिकिड़ो अंतरो चयो आहे जी हा हिन जा 6-7 मिसरा आहिनि हा बिल्कुलु असां ॿुधो आहे उहो ई मां चयमि त मां दिलि चई त मां तव्हां खां 500 मण हुई कणक हारीअ जी हा वाह वॾेरा लेखो तुंहिंजो कर्ज़ी थियो हारी आहे तोबा ज़ारी ज़ारी सर ज़ुल्म लॻो पियो आहे भाव जे हथारां भाव कुसे थो जी को न सोचाई केरु पालींदो बचड़नि जी खारी आहे तोबा ज़ारी ज़ारी केॾा अकीस रोज़ थियनि था केॾा अकीस रोज़ थियनि था दौलत जे ख़ातिर भाव चए थो भेण वाकारी तोबा ज़ारी ज़ारी सर शाइर जो ॿुधायो तव्हां शाइर मोहम्मद अली शाह मोहम्मद अली शाह साहब हा मोहम्मद अली शाह दुआऊं घुरे थो ॿाहूं ॿधी ॻिचीअ में ॻारी तोबा ज़ारी ज़ारी वॾो ट्रेंडिंग ते हले थो ऐं हक़ीक़त आहे हर हिकु शेर जेको आहे हिक खां वधीक आहे ऐं इहो हिकु हर situation हिकु हले मिसरे थी। में जी जेको मुमसरो ॻायो त पोढ़े पीजो पटकोला थाई हा, पोढ़ी बिल्कुलु। माउ खे घर मां कढियाई बिल्कुलु ईअं ज़ाल आ प्यारी ॾिसूं था अखियुनि सां इहो मुआशिरो थी वियो आहे मुआशिरो थी वियो आहे के चंद माण्हू आहिनि जिन खे दुनिया हले थी जी पर अक्सर जॾहिं नज़र फल थो वॾो ज़ुल्म थो हले जी सर सो बसि अलाह असीं हर कंहिंखे छो वालदेन जो रुतबो हर छो हिकिड़ा माण्हू अॼुकल्ह इहो माना माण्हुनि जी कॉन्सेप्ट थी वियो आहे जी हा त सिर्फ़ु पंहिंजे लाइ जीअणो आहे पंहिंजे लाइ जीअणो आहे पर मां चवंदुसि त माण्हू उहो आहे जेको रिश्तनि खे गॾु खणी हले हा सही ॻाल्हि आहे हिते हर इहो रिश्ते माहौल खे आहे। पीर मुंहिंजी पुॼाए भाउ भेणूं सभु खां पहिरियों ॾाढी वालदेन सुठी। माउ जी पीउ हा जी हा सो इहो सिलसिलो आहे बसि अलाह खे पारत आहे अलाह वॾो आला सर सभिनी खे बाबा सम्झणींदो असां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं जेके बि आर्टिस्ट ईंदा आहिनि त उन्हनि सां इहा ई ॻाल्हि कंदा आहियूं त को मैसेज हुजे का अहिड़ी ख़्यालु हुजे उहो जेको शेयर कयो पर वॾी ॻाल्हि तव्हां शेयर करे छॾी ऐं बिल्कुलु साईं दुनिया में माना हर शइ शइ अची वेंदी जी औलाद बि अची वेंदो हा ज़ाल बि अची वेंदी बिल्कुलु वालदेन विया न माउ पीउ वियो त सही वरी सही वापसि न ईंदो सही सही कॉलर्स मौजूद आहिनि असां सां अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदी कीअं आहियो ख़ुशि आहियो खैर आदा
अदी टीवी जो आवाज़ बंदि कयो। टीवी जो कनि दादा जी जी कोमल सां ॻाल्हाइणो आहे दादा। जी कोमल ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी। कीअं आहियो अदी? ठीकु आहियो? ख़ैर आहे अदी, तव्हां ॿुधायो ख़ैर आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजे साम्हूं वेठी आहियां। छा चवणु चाहींदा हो? कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो प्रोग्राम? सुठो लॻे थो, ॾाढो सुठो लॻे थो। छा चवणु चाहींदा हो? का फरमाइश करणु चाहींदा हो? हा फरमाइश करणी आहे शिराज सां। जी 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 शिराज का फरमाइश करनी है। जी जी अदी अदा शमन अली मीरानी जो गानो ॿुधणो आहे। जी बिल्कुलु ॿुधायूं था उस्ताद साईं जो कलाम तव्हांखे हींअर ई ॿुधायूं था। ये असी ज़िंदगी हीअं गुज़री वई। ओके अदी वॾी वॾी महिरबानियूं। फरमाइश मूंखे हुई पर ॻाल्हाइणो कोमल सां हुयो। ईअं बि आहे। हाणे ॿई तव्हां होस्ट आहियो न। जी हा त हुन पहिरें सर तव्हां जेको इहो गीत ॿुधायो जेको इहो ख़्यालु ॿुधायो हुन में त अखियुनि में पाणी अची वियो ऐं हक़ीक़त आहे ईअं थिए थो। पर हाणे चयूं था वेंदे वेंदे तव्हां असांखे अहिड़ी का शइ ॿुधायो जीअं असांजा झूमी पाइनि सभु सिंधवासी। छोड़ो ॾुख सुख ज़िंदगी जो सवा हा माण्हू मां अक्सर चवंदो आहियां त हीअ जेके ग़म आहिनि जेके ॾुख आहिनि न जी हा कॾहिं कॾहिं अहिड़ियूं तकलीफ़ूं हूंदियूं जेके माना माण्हू पाण सां गॾु क़बर ते खणी ईंदो आहे। हा उहे ग़म घटिबा न आहिनि। बिल्कुलु। त इहे ॾुख सुख ज़िंदगी जो सवा आहे। ऐं आर्टिस्ट वरी ॾिसो न जेको पाण ग़मज़दा हूंदो पर आवाम खे जेको एंटरटेन कंदो। साईं मूंखे ज़िंदगी में जेको वॾो में वॾो माना मां हादसो चवां या पंहिंजी ज़िंदगी में छा चवां जी जी माना मुंहिंजो जेको पुटु मुंहिंजो जवान पुटु हो 18 साल जो जी ज़ाकिर अली जी 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 बिल्कुलु सर। उनजो इंतकाल थी वियो 2018 में। जी 2018 खां पोइ ॾाढो मां डिस्टर्ब रहियुसि छो दुनिया जी सभ खां माना वधि में वधि जेको प्यारो रिश्तो माना औलाद ॾाढो प्यारो आहे सर बिल्कुलु। सो बहरहाल इहे ग़म ॾुख तकलीफ़ूं पोइ साइड ते करे अल्लाह साईं असुल ज़िंदगी जो नालो आहे छो कुल नफ़्सन ज़ाइक़तुल मौत हर नफ़्स खे मौत ज़ाइक़ो चखणो आहे ऐं असांजो पंधु ॿियो ॾही आहे हा बिल्कुलु के पहिरियां के पोइ हाणे ज़िंदगी मौत इंसान जे हथ में त आहे ई कोन। सही ॻाल्हि आहे सर। असांजो पंधु ॿियो आहे तंहिंजे करे ग़म त सॼी उमिरि गॾु हलंदा पर ग़मनि खे मज़ो तॾहिं साइड ते करे ऐं पाण ज़िंदगी इंजॉय करे। वाह 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 वाह। सो आख़िर में हिकिड़ो चंचल गीत आहे लेवा स्टाइल आहे मां चाहींदुसि त हुन में साईं थी वञे थी वञे। ओ तोला ओ तोला तोला ओ तोला तोला ओ तोला रूह भरियो तोला सिघोवर ढोला। ओ तोला ओ तोला तोला ओ तोला तोला ओ अले तोला तोला ओ अले तोला तोला ओ तोला तोला ओ तोला रूह भरियो तोला सिघोवर ढोला सिघोवर ढोला सिघोवर ढोला तोला ओ तोला तोला ओ तोला तोला ओ अले तोला तोला ओ अले तोला तोला ओ तोला रूह भरियो तोला सिघोवर ढोला सिघोवर ढोला सिघोवर ढोला। ओ बखी तुझो नाम रुआ सुबह शाम रुआ सुबह शाम। ओ बखी तुझो नाम रुआ सुबह शाम रुआ सुबह शाम। जाने थो मोला 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 रूह भजो तोला सिघोवर ढोला सिघोवर ढोला सिघोवर ढोला तोला ओ तोला तोला ओ
भजो ढोला सिखोवर ढोला सिखोवर ढोला सिखोवर ढोला। वाह वाह अली आहे सिवा तुझे ना है सिवा तुझे ना है और अजब अली आहे सिवा तुझे ना है सिवा तुझे ना है जाने तो मौला 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 रूह भजो ढोला सिखोवर ढोला ढोला सिखोवर ढोला ओ तोलाओ तोला तोलाओ अले तोला तोलाओ अले तोला तोलाओ तोला तोलाओ तोला रूह भजो ढोला सिखोवर ढोला सिखोवर ढोला सिखोवर ढोला पहवा सुहूण ल तू जो सिंगार तुझी गिची में सोनो हार मुझो यार भले भले ओ भले 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 मुझो यार भले भले ओ भले 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 रानल 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 हाँ हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे आ माण्हुनि में हिकु माण्हू सॼी महफ़िल जो आराणो तंहिंखे ॼाणो था त सुञाणो ॼण रेशम जो आदीहाणो तुंहिंजे अखि न आहे पुठो उहो मूंखे आहे मिठो तुंहिंजे अखि न आहे ॾिठो उहो मूंखे आहे मिठो हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे कंहिंखे ज़र जी लॻी कंहिंखे घर जी लॻी मूंखे तुंहिंजो कसम मूंखे तुंहिंजी लॻी हो राणा तुंहिंजी लॻी वो चरिया चरिया तोला दिल चरिया 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 तोला दिल चरिया 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 जानी तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर जानी तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर हो लगिया लगिया तोसां दिल लगिया 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 तोसां दिल लगिया 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 जानी तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर जानी तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर हो चरिया चरिया वो वठी तुझो नाम रुआ सुबह शाम रुआ सुबह शाम वो वठी तुझो नाम रुआ सुबह शाम रुआ सुबह शाम जाने तो मौला 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 रूह भजो ढोला सिखोवर ढोला सिखोवर ढोला सिखोवर ढोला तोलाओ तोला तोलाओ तोला तोलाओ तोला रूह भजो ढोला सिखोवर ढोला सिखोवर ढोला सिखोवर ढोला सिखोवर ढोला सिखोवर ढोला
वाह 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 साईं माशाल्लाह माशाल्लाह 4 चंडराणी छॾिया अॼु असांजे प्रोग्राम में बाक़ाइदा जेको इहे मैशअप ॿुधायो आख़िर में माना मज़ो अची वियो। कोमल तव्हांखे कीअं लॻो? ॾाढो सुठो ॾाढो सुठो। अञा हिकिड़ी शइ में कमी महसूस थी। कहिड़ी छाजी? बाज जी हारमोनियम जी इन जे लाइ बिल्कुलु बिल्कुलु नाज़िक ॿुधाईंदो माना मुंहिंजो मुंहिंजी माना नेचर रही आहे त मां असांजो हथियार चवंदा आहिनि त माण्हू जंग वठंदो हथियार सां, असांजो हथियार बाबा साज़ बाजू। हा बिल्कुलु मां शिरा भाग चयो बाजो पर असल में कंफर्म न हो अचण जो मुंहिंजो प्रोग्राम। जी बादशाह जो ॾोब उन में कंफ्यूजन अची वई पर बाजो न हो अञा हारमोनियम हुजे हा त मां ॾाढी सुठी ॿ शयूं खणी आयुसि जंहिंमें कोहारी भुई हिकिड़ी। हा साईं पर असांखे यकीन कयो तव्हां हारमोनियम सां गॾु तव्हां ॻाईंदा आहियो पर जेको तव्हां लाइव ॻायो न उन में बि तव्हांजो ॾाढो असांखे मज़ो आयो। छो अलहमदुल्ला पाण भली वन मैन शो सभ खां पहिरियों त माना जसलाणी शोभी भाई। जी हा थैंक यू सो मच शोभी भाई। छा ॻाल्हि कजे ईअं महसूसु थिए पियो ॼण को रिकॉर्डेड हा सुठो ट्रैक पियो हले। शोभी भाई जो इहो तव्हां शोभी भाई जे बारे में ॿुधायो असां ईअं ई हमेशह चवंदा आहियूं त असांखे रिकॉर्डेड गाने खां वधीक लाइव में शोभी भाई सां मज़ो साईं ॾाढो मज़ो अचे पियो। वन मैन शो साईं हिकिड़े असां शोज़ में वञूं था पैड हूंदी आहे कीबोर्ड माना 4-5 म्यूजिशियन हूंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु हिते जेको आहे सो मूं वटि बाजो बि कोन्हे अकेले शोभी भाई 4 चंड लॻाया आहिनि पुठियां म्यूज़िक जा। जी हा या जसलाणी बादशाह भाई थैंक यू सो महिरबानी मच। शोभी भाई ख़ुशि रहे आबाद रहे। सराणे जेका फरमाइश आई असां चऊं था त उन सां ई हिकिड़ो गीत असां बि पेश कयूं। बिस्मिल्लाह। ऐं सभ खां पहिरियां तव्हांजूं वॾी वॾी महिरबानियूं कुर्ब करम थोरा तव्हांजा पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे आयो। ॾाढी ख़ुशी थी महिरबानी। मां दिलि सां छो मूंखे थोरो निकिरण में लेट थी वई जी हा पर अलहमदुल्ला वरी बि टाइम सां पहुची वियुसि मां। सर टाइम सां पहुतो बिल्कुलु। मूंखे जॾहिं भाउ शिराज जो हुकुम थियो त तव्हांखे ॿुधाईंदो हलां आख़िर में त असांजो तमामु लेजेंड सर हुकुम न अर्ज़ हुयो इहो। जी 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 साईं शमन अली बिराली साहिब जो फर्ज़ंद आहे ऐं साईं शमन साहिब सां असांजी तमामु घणी मोहबतूं रहियूं। जी हा ऐं काफ़ी प्रोग्रामनि में असां गॾु आहियूं। जी जी पर सच पुछो त माना असांखे ॾाढी मोहबत ॾींदो आहे जी हा मोहतरम शमन बिराली साहिबु ऐं अवां हुनजा फर्ज़ंद आहियो माना असांजा सम्झो त उन सां तव्हां भाइटिया बि थियो नंढड़ा भाउ बि थियो असांजा बचा बि थियो बिल्कुलु। ऐं तव्हांजो नओं गीत आयो आहे जी तव्हांखे मुबारक हुजे। सही महिरबानी ॾाढी वणी कोशिशि सिंध टीवी जी तरफ़ां हा उन में जेको आहे सो विच में जेको आहे सो रेपिंग वग़ैरह हा उन कोशिशि कई आहे नवां करण जी कोशिशि कई सुठी ॻाल्हि आहे फीडबैक ॾाढो सुठो आयो असांखे ॾाढो बहितरीनु माशाल्लाह ऐं इनखे कंटिन्यू कंदा अचो इंशाल्लाह। ऐं तव्हांखे त माशाल्लाह हेॾो वॾी शख़्सियत तव्हांजे घर में मौजूदु आहे शमन साहिबु। जी हा ऐं तव्हांजो हाणे गीत ॿुधूं देरि नथी। बिल्कुलु बिल्कुलु फरमाइश आई अदी जी हिकिड़ी ऐं चयूं था उस्ताद साईं जो कलाम असी ज़िंदगी। हे माइक वठो कोमल ऐं मां ड्यूट में कोशिशि कंदा। ॾाढो सुठो माशाल्लाह। जी नाज़रीन त वरी सुभाणे जेको आहे तव्हां सां मिलंदासीं सो वक़्तु जेको आहे बिल्कुलु पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। यह हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई हुआ भी चावुडई थोरो वैसा हुडई पो फिर किया वही का खबर ही न पई यह हसी जिंदगी शोभी भाई गॾु होसूं त हो ॾाढो यार मज़ो गॾु
थियो जे जोड़ टुटो मोकलाए मुखा खिलन तेरो बदे मोकलाए मुखा खिलन तेरो बदे अलविदा वही चई का खबर ही न पई ये हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई ये हसी जिंदगी चंद्र खिले सितारा झुमरियों प्या चंद्र खिले सितारा झुमरियों प्या मुख्तार शारा तू विसरन पन पन थी वयासी बिखरी ये पन पन थी वयासी बिखरी ये अहड़ी का लगी जो खबर ही न पई ये हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई वो अभी चाबुदई थोरो वैसा बुदई पोखरी की अवई का खबर ही न पई ये हसी जिंदगी सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।